जी बिल्कुल, काज़ी अहमद कमत जे ब्रोकर अला बड़ियो डेयरी जो चवण मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं शाम जे 5 वॻे मुंहिंजे कमत सां भरियल ट्रक जेका मूं हसू खोसे जे ॻोठां मां भराई काज़ी अहमद कांटे करण लाइ अची रहियो हुउसि त काज़ी अहमद एडमोर वटि नामालूम फोरू ड्राइवर क्लीनर ऐं हिकु छोकिरे अगवा करे ट्रक काए फ़रार थी विया। जंहिं रिपोर्ट काज़ी अहमद थाणे ते दाख़िल करण लाइ वियुसि त पुलिस रिपोर्ट वठण खां इनकार करे छॾियो। जंहिं बाद असां गुज़िरियल ॾींहं खां वठी ट्रक माण्हू जे ॻोल्हा जारी रखिया। अॼु राति बांदी शुगल मिल वटि ट्रक खे हथे करे ट्रक हलाईंदड़ खां पुछियो त तूं केरु आहीं, तोखे ट्रक कंहिं ॾिनी आहे। उन ॿुधायो त मूंखे पुलिस ट्रक ॾिनी आहे त बांदी शुगल मिल ते लाहे अचे। ट्रक हलाईंदड़ तालके थाणे ते राबितो कयो ऐं तालके थाणे जे SHO अची वारसनि खे गिरफ़्तार करे वियो। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजा माण्हू आज़ादु कराए वञनि। रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, इबरत न्यूज़, काज़ीमत।